अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे हिन प्रोग्राम में असां जेका ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं उहा गुर्दे जी बीमारियुनि बाबति ऐं मसाने जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मसाने जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त ओवर एक्टिव मसानो जेको आहे ओवर एक्टिव ब्लैडर छा आहे ऐं उन सां गॾु गॾु ॿियूं ब्लैडर जूं कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। त असां कोशिशि कंदासीं मसाने जी जेकी बि बीमारियूं उन बारे में तव्हांखे ॼाण ॾियूं ऐं मसानो ओवर एक्टिव छो थींदो आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि, उनजो इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि ऐं उन सां गॾु गॾु छा उनजा इलाज जा जेके तरीक़ा आहिनि उहो किन मुख़्तलिफ़ ॿियनि बीमारियुनि सां ॻंढियल आहिनि या इहा का अलॻि बीमारी आहे। छा स्टोन जेको पथरी गुर्दे में थिए थी उहा बि ओवर एक्टिव ब्लैडर खे वधाए थी या नथी वधाए, या मसाने जूं पथरियूं आहिनि, या उन सां गॾु गॾु प्रोस्टेट जूं बीमारियूं आहिनि, इन्फेक्शन्स आहिनि, काफ़ी ॿियूं बीमारियूं आहिनि। त असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे इहा ॼाण ॾियूं त ओवर एक्टिव ब्लैडर आहे छा, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ी उमिरि जे माण्हुनि खे वधीक थी सघे थो या कहिड़ी उमिरि जे माण्हुनि खे नथो थी सघे, ॿारनि में आहे, औरतुनि में आहे, वॾनि में आहे, कहिड़े इलाइक़े में इहे वधीक बीमारियूं आहिनि ऐं उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमान डॉक्टरनि खां जेको असांजो नंबर आहे उन ते सवाल पुछी सघो था, त जेके मसाने जी बीमारियुनि जे बारे में को बि सवाल पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे, असां तव्हांखे उनजो जवाबु ॾियूं। तव्हां पंहिंजो आवाज़ु ॿुधण जी कोशिशि न करियो, पर तव्हां असां सां ॻाल्हायो, असांजो आवाज़ु ॿुधो, पंहिंजो सवाल जेको सो असां ताईं पहुचाए त उनजो बराबरि तव्हांखे जवाबु ॾिनो वञे। अॼु जीअं त असांजो मौज़ू आहे मसानो ऐं उनजी बीमारियूं, इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेके से ॿ महिमान आहिनि ऐं पहिरियों महिमान मूंसां आहे मलिक हुसैन जलबाणी जेके पाण प्रोफेसर आहिनि, चाणका मेडिकल कॉलेज में यूरोलॉजिस्ट आहिनि ऐं मसाने जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि। उन सां गॾु गॾु जेको मूंसां गॾु ॿियो महिमान आहे उहो आहे डॉक्टर अब्दुल सबूर सूमरो ऐं जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ग़ुलाम मोहम्मद मेर मेडिकल कॉलेज सखर में, उहे बि यूरोलॉजिस्ट आहिनि, मसाने जी बीमारी जा माहिर आहिनि ऐं डॉक्टर साहब जी बि SIUT में बि काफ़ी कमु कयो अथसि ऐं डॉक्टर सबूर खे बि काफ़ी जेको से इन बारे में ॼाण आहे। डॉक्टर साहब खां पुछंदासीं त इहो ओवर एक्टिव ब्लैडर जेको आहे उहो छा थींदो आहे, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। त ॿ मौज़ूज़ महिमान असां सां गॾु आहिनि। अचो त पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी ऐं तव्हां डॉक्टर साहब हिते असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी, एतिरो परे खां थिया। डॉक्टर सबूर अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी, तव्हां बि हिते आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिन प्रोग्राम जे लाइ स्पेशल जेको आहे सो तावन आहे गैस फार्मा जो ऐं उन्हनि खे बि असां वेलकम चऊं था त हिकिड़ो ॼाण जो प्रोग्राम, हिकिड़ो भलाई जो प्रोग्राम जेको सो आहे तव्हांखे पहुचण त वरी गैस फार्मा जो तावन आहे, असां सां स्पेशल तावन आहे, उन्हनि जी महिरबानी। डॉक्टर मलिक हसन, मुंहिंजो सभ खां पहिरीं इहो सवाल त ओवर एक्टिव ब्लैडर आहे छा, माना मसानो जेकॾहिं ओवर एक्टिव आहे त छो थो थिए? सभ खां पहिरीं त मां थोराए थो आहियां तव्हां सिंध TV वारनि जो असांखे घुरायो तव्हां ऐं असांजे मुअज़िज़ नाज़रीन ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु प्रोग्राम तव्हां जेको शुरू कयो आहे उन लाइ वॾी महिरबानी। हाणे असल में साईं ॻाल्हि इहा त ओवर एक्टिव ब्लैडर जेका आहे हिकिड़ी कंडीशन आहे, अच्छा, डिज़ीज़ न आहे, इहा अच्छा कंडीशन आहे जंहिंमें छा थो थिए पियो त उन में जेके या खणी चइजे त जीअं असां अॻे पढ़ंदासीं त सिंड्रोम आहे हिकिड़ो, जंहिंमें टे जेके आहिनि से ख़ुसूसी जेके आहिनि से निशानियूं आहिनि उन जूं, उनखे असीं ओवर एक्टिव ब्लैडर चवंदा आहियूं। माना पेशाब जो बार बार अचणु, सही, राति जो पेशाब लाइ बार बार उथणु, पेशाब जे लाइ जल्दी करणु ऐं कॾहिं कॾहिं जेका असां पेशाब जे लाइ जेसि ताईं पहुचिजे पेशाब जो वही पवणु, इहे निशानियुनि खे गॾियल तौर ते असीं जेका आहे असां ओवर एक्टिव ब्लैडर जेका जे ज़ुमरे में चऊं था पिया त हीअ आहे ओवर एक्टिव ब्लैडर। न इट सेल्फ पाण जेका असां इहे ई जेका असां निशानियूं जेकॾहिं इहे आहिनि उन में त उनखे असां ओवर एक्टिव ब्लैडर चवंदासीं। इनखे असां बीमारी चई सघूं था डॉक्टर? बीमारी त डेफिनेटली चई सघूं था, छाकाणि त सिंड्रोम बि तव्हांखे ख़बर आहे त डिज़ीज़ ई आहे, उहा बि त बीमारी त इनफैक्ट आहे ई आहे। माण्हू ज़ाहिर जंहिं शइ खां तकलीफ़ में अचे थो पियो उनजो नालो ई त बीमारी आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, उन जो नालो बीमारी। डॉक्टर अब्दुल सबूर, हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन ॿुधायो त इहो जेको सिंड्रोम आहे, इहे टे निशानियूं हुजनि त असां चवंदा ओवर एक्टिव ब्लैडर आहे, पर उन खां अलावा बि के ब्लैडर जूं ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं? जी बिल्कुलु डॉक्टर साहब, हीअं आहे त उन में मसाने में पथरीअ जो ठहणु या मसाने में पथरीअ जो हुजणु, इहा बि हिकिड़ी बीमारी आहे। ऐं मसाने में ॻूड़ी जंहिंखे असां कैंसर चऊं, उहो बि हिकिड़ी जेको आहे मसाने जी बीमारी चई सघूं था पिया। ॿियो वरी ख़ासि करे ॿारनि में पोस्टीरियर यूरथ्रा जेका थिए थो पियो, उन में वॉल्व्स थियनि था पिया, उनजे करे ड्रिबलिंग थिए थी यूरिन जी ऐं न पेशाब जो न अचणु, उहो बि हिकिड़ो ॿारनि जो हिकिड़ो क़िस्म थिए थो पियो। ऐं वॾनि में ख़ासि करे जीअं प्रोस्टेट आहे, अबो 45 इयर्स मेल जेके थियनि था मेल में, उनमें प्रोस्टेट ग्लैंड जो वधणु ऐं उनजे करे जेको आहे अहिड़े क़िस्म जी फीलिंग्स थियणु,
जेके असां चऊं त बार बार पेशाब अचणु या कॾहिं पेशाब जा कतरा अचणु, ड्राफ्ट्स अचणु या राति जो टाइम ते 4-5 दफ़ा उथणु, इहो बि ओवर एक्टिविटी वारो जे सां रिलेटेड आहे। अच्छा अच्छा, लेडीज़ में भी ये साॻिया प्रॉब्लम थींदा? जी जी बिल्कुलु थी सघंदा, लेडीज़ में बि अबो 45 इयर्स मोस्टली असां जेको ॾिठो आहे, पर अॼुकल्ह त असां यंग पॉपुलेशन में बि ॾिसूं था पिया, यंग फीमेल्स में बि ॾिसूं था पिया क़िस्म जी जेके। ठीकु आहे, डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर बि असां सां गॾु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? सर मोहम्मद साले तो ॻाल्हायां शहदादपुर मां। वॾी महिरबानी हो, असांजा महिमान असां सां गॾनि। छा पुछंदो, सवाल छा आहे तव्हांजो? मोहम्मद साले तो ॻाल्हायां शहदादपुर मां। वॾी महिरबानी, छा पुछंदो, सवाल छा आहे तव्हांजो? साईं अर्ज़ु इहो आहे कि मुंहिंजो नंढड़ो आहे, उनखे साईं अजड़े खे पथरी हुई असांजे बुकी में। हा पोइ उहो जेको आहे सो डॉक्टर साहब को लाड़काने मोहम्मद हसन शेख साहब को ऑपरेशन कराईंदुसि। हा पोइ उनखे तकरीबन 10 साल खनि थींदा, वरी उनखे उहा तकलीफ़ थी आहे हुते। अच्छा हा, इन जे बारे में चवंदा न त उहा तॾहिं जॾहिं तव्हां ॾाढी तकलीफ़ थिए थी साईं। तव्हां जॾहिं इलाज करायो त उहे पथरियूं निकिरी वियूं, हाणे वरी ॿीहर थियूं आहिनि? ॿीहर पथरियूं थियो न हिते असांजो। पूरो कयो, सवाल पूरो कयो। हाणे ॿीहर पथरियूं थियूं आहिनि? हा ते वरी ॿीहर ठीकु आहे पथरियूं ठीकु आहे थियो अल्ट्रासाउंड ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हां फ़ोन कई, तव्हांखे जवाबु ॾियूं था, वॾी महिरबानी तव्हांजी। जी साईं जेका आहे सा पथरियूं ॿारड़ो आहे, पथरी जेका आहे सा हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका आहे सा बार बार थी सघे थी पई। हिकिड़ो कंसेप्ट आहे त जेकॾहिं 100 माण्हुनि जा पथरियुनि जो ऑपरेशन कयो वञे त ईंदड़ 5 सालनि में 50 उन्हनि जेके जंहिंजो ऑपरेशन थियो हुयो उन्हनि 50 माण्हुनि खे ॿीहर पथरी थींदी, मसाने में बि थींदी ऐं गुर्दे में बि थींदी, ॿिन्ही में थी सघे थी, पॉसिबिलिटी आहे। ऐं ईंदड़ 10 सालनि में ज़रे घटि सभिनी माण्हुनि खे वरी ॿीहर पथरी थी वेंदी। हाणे मशवरो सां उनखे इहो ॾींदासीं त सभ खां पहिरीं तो पथरी जी जेका असां टेस्ट कराइणु खपे त उनखे पथरी जेका असां छो थी, उनजा सबब छा हुया ऐं पथरी जा जेके कॉन्स्टिट्यूएंट्स हुया या उनजा जेके माना उन में जुज़ा हुया उहे कहिड़ा हुया, उन्हनि खां पोइ उन हिसाब सां जेके उनखे एहतियात करणु खपे ऐं प्लस उन सां गॾोगॾु रत जूं टेस्टूं बि कराइणु खपनि त जंहिंमें ख़बर पए त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं जुज़ा जेके आहिनि से उन्हनि जे रत में वधियल आहिनि। छो त असांजी जेके असां पथरियूं जेके ठहनि थियूं असांजे खून जे ख़राबियूं जेके असां खाऊं था या असांजे जिस्म में अंदरि सां जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि मां ई पथरी ठहे थी पई। छाकाणि त मां कॾहिं कॾहिं चवां त भई खून त बदिलाए नथो सघिजे पियो, इन करे जेका असां पथरी ॿीहर ठही सघे थी पई। हाणे उनजो एहतियात इहो आहे त सभ खां पहिरीं त हर 6 महीने जेके पथरी थिए थी पई उहो पंहिंजो ॿीहर बार बार अल्ट्रासाउंड कराए त जीअं थोरे दौर हिकिड़ो त नंबर 1 त उनखे खपे त सभ खां घणो पाणी पीए। हिकिड़ो आम असीं चवंदा आहियूं ॿीहर इलाज लाइ वञे, ॿीहर लाइ इलाज बिल्कुलु वञे, ठीकु थी सघे, ठीकु थी सघे। हिकिड़ो कॉलर असां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साहब, ख़ुशि आहियो? महिरबानी भाउ, केरु था ॻाल्हायो, किथां? साईं मां अब्दुल मालिक तो ॻाल्हायां पियो। मुंहिंजे वाइफ खे थोरी मसाने जी तकलीफ़। वॾी महिरबानी अब्दुल मालिक, छा पुछंदो? जंहिंमें इंजेक्शन वग़ैरह ॾिनियूं ख़तम थी वई। सर पहिरीं सवाल ॿुधो। हेलो डॉक्टर साहब, फवाद साहब उनजी ट्रीटमेंट करे थो, पर हर साल चए थो 6-7 महीने चेक कराईंदो आहे। हाणे ठीकु आहे, मुकमल 9 सुई भरायईं, अलाए 9-6 खनि सुई भरायूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, तव्हांजो सवाल आहे साईं खां पुछो। साईं जेका असां तव्हांखे जी जेका आहे सा उहा मसाने जो कैंसर हुयो या जेका आहे सा उनखे जेको तव्हां चयो इहो सही आहे। हाणे साईं मसाने जो कैंसर ॿियो सवाल पुछो, ॿियो को सवाल आहे? ॿियो को इन खां सवाल आहे साईं तव्हांजो? हा दा इहो सही आहे सवाल। हाणे त ट्रीटमेंट थी वई, सभु कुझु ख़तम थी वियो। हर 6 महीने साल खां पोइ चए थो वरी मां ट्रीटमेंट कयां नलकिन जे ज़रिए, सम्झो? ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। जी डॉक्टर साहब साईं, हा बिल्कुलु साईं, मसाने जे कैंसर जे लाइ जेका असां ॾिसो हुनजी नंबर 1 त स्टेज ज़रूरु करणी पवंदी त जेका असां स्टेज कहिड़ी में हुयो, बिल्कुलु अचणो पवंदो। जेका असां हीअं थींदो त जेका असां मसाने जो कैंसर जेकॾहिं फर्स्ट जेकॾहिं सुपरफिशियल आहे, जंहिंखे असीं चऊं था पिया त नॉन मसिव इन्वेसिव चऊं था पिया, जंहिंखे असां कैंसर मसाने जा 2 टाइप्स आहिनि। हिकिड़ो त जेको माना अंदरि जेको मशकूं आहिनि मसाने जूं उन्हनि में बि हलियो वियो ऐं जेको झली ताईं महदूद आहे, उहो ॿुधायूं था पिया साईं खे। हाणे जेकॾहिं उहो झली ताईं महदूद हुयो त उनखे सभ खां पहिरीं त जेका असां कीमोथेरापी या इम्यूनोथेरापी जेको साईं 9 इंजेक्शन चए थो पियो उहे लॻियूं हूंदियूं। हाणे साईं खे जेका जीअं डॉक्टर साहिबु चयो त हर 6 महीने जेका असां उनखे अचणो पवंदो, इंजेक्शन न लॻंदी, इंजेक्शन बि लॻंदी, उन सां गॾोगॾु हर 6 महीने उनजो मशीन सां जंहिंखे सिस्टास्कोपी चऊं था उनजो मुआइनो ज़रूरु थींदो, ज़रूरु थींदो। बिल्कुलु 2 सालनि ताईं उनखे हर 6 महीने वञणो पवंदो ऐं उन खां पोइ
वरी हर साल में जेका असां हुनखे 2 सालनि लाइ वरी वधीक वञिणो पवंदो, माना ऐं वरी साल खां पोइ 10 सालनि ताईं हुनखे वञिणो पवंदो। ठीक है, बस समझी वेंदो। हिकिड़ो कॉलर ॿियो बि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? जी साईं, कलीमुल्लाह महमूद पियो ॻाल्हायां नौशहर फिरोज खां। वॾी महिरबानी कलीमुल्लाह, असांजा डॉक्टर गॾु। सवाल छा आहे तव्हांजो? साईं मूंखे 6 महीननि खां पेशाब जेको आहे तक़रीबन पीलो थो रहे साईं। पीलो थो रहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? जी साईं, उमिरि मुंहिंजी तक़रीबन 34 आहे साईं। ऐं कमु छा कंदा आहियो? बिज़नेस साहब जो साईं, बाग़ ठीक अच्छा, पेशाब में साड़ो वाड़ो त कोन्हे, का ॿी का शिकायत कोन्हे? साड़ो बि साईं थोरो, माना ये सम्झो अक्सर जे मथे हिसे में थोरो माना अक्सर न थोरो ईअं मिसाल, पर पीलो अक्सर रहे थो, अलाए छो ईअं। सवाल पुछंदुसि तव्हां? तव्हां को सवाल पुछो तव्हां इहो ॿुधायो त पेशाब घड़ी घड़ी त नथो अचे? जी साईं। घड़ी घड़ी पेशाब थोरो त नथो अचे? पेशाब घड़ी घड़ी त नथो अचे तव्हांखे साईं? हेलो जी जी साईं। बार बार या घड़ी घड़ी पेशाब नथो अचे तव्हांखे? अचे थो साईं, काफ़ी चक्कर अचे थो। अच्छा, काफ़ी चक्कर अचे थो। ठीकु आहे, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हा साईं, ॾींहं में ईअं सम्झो 6-7 चक्कर अचे थो। न, डॉक्टर कंहिंखे ॾेखारियो अथव? कंहिंखां इलाज कयो अथव, करायो अथव? न साईं, डॉक्टर खे न, लास्ट टाइम ईअं सम्झो त मूंखे पथरी ठीकु आहे, वॾी महिरबानी। हिकिड़ो सवाल तव्हांखे तव्हां जवाब ॾियो था। हिकिड़ो सवाल फोन कटिजी, वॾी महिरबानी तव्हांखे जवाब। डॉक्टर सबूर, छा हिन जे लाइ असांजो मशवरो साईं खे इहो आहे त पेशाब जी टेस्ट कराए ऐं जेको गुर्दनि जो उते माहिर हुजे उन सां उहो रुजू कनि। जेकॾहिं उन में इन्फेक्शन आहे त उन हिसाब सां उनखे ट्रीट कयो वेंदो त इनशाला न। चलो पीलो पेशाब अचे तो का ॿी बीमारी थी सघे थी? बेसिकली छा आहे त हॉट वेदर आहे ऐं उन में इनटेक पाणीअ जो घटि थो थिए ऐं रोज़मर्रा जे कमकार में पर्सपायरेशन वधीक थी थिए, स्वेटिंग वधीक थी थिए, उन जे करे पाणीअ जो जेको इनटेक आहे उहो घटि आहे, उहो कंसंट्रेटेड यूरिन थिए थो पियो ऐं कॾहिं कॾहिं इन्फेक्शन बि थिए थो। उनजे करे बि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल अचे थी पई। बहितर इहो आहे त उनजे लाइ उनजी प्रॉपर टेस्ट कराए ऐं यूरिन DR जी टेस्ट कराए ऐं पंहिंजे तव्हांजो चवण जो मक़सदु जेकर पेशाब चेकअप कराए त प्रॉपर तरीक़े सां त उनखे ख़बर पइजे बीमारी कहिड़ी आहे त उनजो इलाज थी सघे। उनजो इलाज थी सघे। ठीकु आहे, पोइ मसाने जी थी सघे थी, गुर्दे जी या का ॿी बीमारी बि थी सघे थी। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं प्रोस्टेट में का बीमारी आहे तॾहिं बि ओवर एक्टिव ब्लडर थी सघे थो डॉक्टर साहब? जी बिल्कुलु, उन जूं निशानियूं तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। ऐं हीअं आहे त ॾिसो हुन में डिपेंड थो करे त एज छा आहे, बेसिकली मरीज़ जी एज छा आहे ऐं उनजी प्रोस्टेट कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त प्रोस्टेटिक सिम्टम्स जेके आहिनि अर्ली एज में डेवलप थींदा आहिनि कुझु माण्हुनि में न, जंहिंखे असां चवंदा त 40 खां वठी 45 ऐं 50 उहे बि ब्लडर खे एक्टिव करे बिल्कुलु बिल्कुलु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो साईं? वॾी महिरबानी। अदा किथां पिया ॻाल्हायो, केरु? अब्दुल्ला कुकटपर पियो ॻाल्हायां, सऊदी अरब खां साईं। वॾी महिरबानी, तव्हां हेॾो परे खां सऊदी अरब खां असांखे फ़ोन कई। अब्दुल भाई, हेलो अब्दुल भाई, जो जेको प्रोग्राम तव्हां शुरू कयो आहे तव्हांखे अल्लाह ताला ख़ुशि करे ऐं तमामु वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। अब्दुल भाई, सवाल तव्हांजो? सवाल मुंहिंजो साईं इहो आहे त मां 2000 जी जी मां सवाल जी तरफ़ सोचां त 2013 में मां ISI मीडिया आयो मोकल ते ऐं मां ऑपरेशन कराई हुयमि। छा जी ऑपरेशन कराई? राइट साइड जो जेको राइट साइड जो गुर्दो जेको आहे मां करायो। हा ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हाणे 6 महीननि जे मोकल खां पोइ वरी वापसी असां हिते आयासीं। हर 6-7 महीननि खां पोइ यूरिन टेस्ट मां कराईंदो आहियां हिते, ॿुधो साईं। हाणे यूरिन टेस्ट जो नतीजो जेको ईंदो आहे 1.2 या 1.3 हूंदो आहे। तो हाणे इन जे बारे तकलीफ़ मूंखे काई बि कान्हे। तव्हांखे अलाह ख़ुशि करे तव्हां हिकिड़ी अवाम जी ख़िदमत आहे ज़िंदगी जे मौक़े ते, ऐं तव्हांखे असांजो अलाह ताला जे घर में दुआऊं आहिनि। अहिड़ा बहितरीन स्पेशलिस्ट जेका डॉक्टर तव्हां असांजे लाइ वॾी महिरबानी। अब्दुल वहीद कटपर, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सऊदी अरब असांखे फ़ोन कई, डॉक्टर महिमान तव्हांखे जवारी थो। वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी साईं। जीअं त जेका असां अब्दुल्ला कटपर साहिबु, तव्हां हिकिड़ो गुर्दो अॻे कढाए चुका आहियो ऐं तव्हांजो शुक्र आहे त जेका असां यूरिया क्रिएटिनिन जेका असां 1.2 1.3 अचे थी नॉर्मल आहे। पर मुंहिंजी तव्हांखे सलाह त अल्ट्रासाउंड पंहिंजो तव्हां हर साल में ज़रूरु कराईंदा कयो, छाकाणि त मां हिकिड़ी अर्ज़ु कयां त सऊदी अरब में दुनिया में घणे खां घणियूं पथरियूं सऊदी अरब में थींदियूं आहिनि। इन करे महिरबानी करे पंहिंजो अल्ट्रासाउंड ज़रूरु करायो। पाणी जो जेका असां इंटेक घणो कयो, वॾो गोश्त ऐं जेका आहे सा खे घटाए छॾियो ऐं बोतल पीअण खे घणो करे जेका आहे सा थोरो बि घटायो।
जीअं जे कुझु शयुनि खे खाइण में थोरो एहतियात बि कयो पर पाणी घणो पीओ। बिल्कुलु ठीकु आहे, पर मशहूरु वरिते ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हां छाकाणि हिकिड़ी बुकी आहे न साईं, इन करे एहतियात करणो आहे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि कई त जेके टे शयूं मिली करे हिकिड़ो सिंड्रोम ठहंदो आहे जंहिं करे ओवर एक्टिव ब्लेडर थींदो आहे। ओवर एक्टिव ब्लेडर थियण जा के रीज़न्स के सबब ॿुधाईंदो साईं? जीअं अब्दुल सबूर साहब चयो पिया न त जेका आहे सा प्रोस्टेट जे करे त हाणे छा थो थिए त हिकिड़ो मैकेनिज़म आहे पेशाब करण जो न, त असांजो जॾहिं पेशाब जी जेका हिकिड़ी लिमिट अचे थी त मथां सिग्नल अचे थो, असांजो जेको पेशाब वारो सिस्टम आहे 2 सालनि ताईं जेका आहे सा हूंदो आहे ऑटोमेटिक। ठीकु आहे। ऐं 2 सालनि खां पोइ जेका आहे सा उहो असांजो वॉलंटरी कंट्रोल माना दिमाग़ जे जेका आहे सा असर हेठि अची वेंदो आहे। असां पंहिंजी मर्ज़ी सां पेशाब रोके बि सघंदा आहियूं ऐं पेशाब पंहिंजी मर्ज़ी सां करे बि सघंदा आहियूं। हाणे छा थो थिए त जॾहिं प्रोस्टेट वधे थो पियो त ऑब्स्ट्रक्शन थिए थी पियो, माना रुकावट जो हिकिड़ो प्रोस्टेट हिकिड़ो गदूद आहे जेको प्रोस्टेट त आहे पर दिमाग़ सां हिन जो रिलेशन छा आहे? छा दिमाग़ जो बीमारी बि हिन में एक्टिव करे सघनि थियूं? मां उहो अर्ज़ उनखे थोरो कयां थो पियो, थोरो हिन में वज़ाहत तलब आहे शइ। हा, उन करे छाकाणि त प्रोस्टेट जॾहिं वधे जेको हिन जो मैकेनिज़म जेको आहे हाणे प्रोस्टेट छा थी करे पई त जेका ऑब्स्ट्रक्शन प्रोड्यूस थी करे पई, छोकि ऑब्स्टेकल हिकिड़ो अची थो वञे जीअं कि बॉटल नेक जीअं खणी चइजे न, त पोइ छा थो थिए त उहो जेका मसाने जो जेको नॉर्मल मैकेनिज़म आहे उनखे जेका असां डिस्टर्ब करे थो पियो। जॾहिं नॉर्मल मैकेनिज़म डिस्टर्ब करे थो पियो त उते जेको न्यूरोनल मैकेनिज़म आहे उहो डिस्टर्ब थिए थो पियो, त उते जेके कुझु नर्व एंडिंग्स आहिनि उहे थोरो वधीक एक्टिव थी वञनि पियूं। उन जे करे जेका प्रोस्टेट इट सेल्फ ओवर एक्टिव ब्लेडर प्रोड्यूस नथी करे पई, पर उन जे जेका आहे सिम्टम्स जे करे उन जे जेका तकलीफ़ जे करे ओवर एक्टिव ब्लेडर थिए थो पियो। अच्छा, हाँ, इन करे मतलब इहो दिमाग सां भी इन जो रिलेशन आहे जेकॾहिं का उते भी का उन उनके ओवर एक्टिव करे सके थी। हिकिड़ो कॉलर उनके शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। अदा केर था ॻाल्हायो किथां मुंहिंजो भाउ? हा साईं प्रियाले को दरिया नंबर थो ॻाल्हायां साईं। वॾी महिरबानी तव्हां असां ॾे फोन कई प्रियाले। महिरबानी कयूं असांजो हक़ आहे साईं त मुंहिंजे वाइफ खे नलकीअ जे ज़रिए पेशाब कढणो थो पए, सिस्टोस्कोपी बि सही आहे। ठीकु आहे। यूरिन जेको आहे तो अंदरि घणो रहे थो पियो, सॼो नथो निकिरे, नलकीअ सां कढणो थो पए पियो। उनजे लाइ असां अर्ज़ु आहे त असांजो यूरोडायनामिक कमज़ोर आहे। छा यूरोडायनामिक बि टेस्ट करायो आहे, सिस्टोस्कोपी टेस्ट कराई आहे ऐं ॿियो जेको बि टेस्टियूं आहिनि सभु करायूं। हाणे हिन वक़्तु प्रॉब्लम आहे त कब्ज़ी बि ॾाढी आहे ऐं ॿियो वरी पेशाब जेको आहे नलकीअ रस्ते कढणो थो पए। ठीकु आहे। डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे साईं सां? साईं जेका आहे अदी खे कॾहिं को धक बक त न लॻो हुयो? हा, जंहिंखे अदी खे साईं कोई धक वग़ैरह त न लॻो हुयो? उमिरि घणी आहे अदीअ जी? धक लॻो हो स्पेनी कार्ड जो, मतिलबु कोठे ते किरी पई हुयो, पर उन पोइ इहो उमिरि 60 साल आहे। 60 साल आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हांजे जवाब ते वॾी महिरबानी, तव्हां असांखे फोन कई। डॉक्टर साहब साईं हाणे अर्ज़ियत इलाज कराइनि पिया, नलकीअ ज़रिए पेशाब अचे थो जेको हाणे जेका आहे मसानो कमज़ोर सम्झो छा सम्झो? बिल्कुलु सर। हाणे इन में जेका असां साईं जीअं त सवाल पुछियोसीं न त साईं चयो त अदी जेका आहे कोठे तां किरी हुई। हाणे उन में घणो करे ईअं थियो हूंदो त जेका आहे सा जॾहिं किरण खां पोइ किरंगे जी हॾी जेका आहे उनखे ज़रबाई हूंदी, उहो उनजी जेका आहे नर्व्स जो जेको सिस्टम हूंदो पाण में डिस्कनेक्ट थी वियो हूंदो। उन जे करे उनखे अदी खे कब्ज़ी बि आहे, छाकाणि त जेको सिस्टम हेठि जेको उनजो नर्व जो सिस्टम आहे उहो ब्रेन खां डिस्टर्ब थी वियो आहे। उन जे करे जेका आहे असीं हिनखे लोअर मोटर न्यूरॉन लियन जेका आहे उनखे अंग्रेज़ी में चइजे थो पियो यूरोडायनामिक। साईं उन सही सम्झी सघियो आहे साईं। न यूरोडायनामिक्स नो टेस्ट कराई आहे, टेस्ट जो नालो आहे यूरोडायनामिक्स। उन में ख़बर पवंदी आहे त ब्लेडर जो प्रेशर केतिरो आहे, आया ब्लेडर पाण प्रेशर जनरेट करे सघे थो या उनजी जनरेशन कमज़ोर आहे। त घणो करे अदी जो जेको ब्लेडर आहे उहो न्यूरोजेनिक ब्लेडर आहे। न्यूरोजेनिक ब्लेडर आहे, माना उन ब्लेडर जी पाण कमज़ोर थी चुको आहे। इन को इलाज आहे? इन जो इलाज इहो आहे त उनखे डाइवर्जन बेसिकली करणी आहे असांखे। अच्छा, हा, छो जो जेको हेठो वारो पंहिंजो नेचुरल सिस्टम आहे उहो कमु कान थो करे, छो जो उनजी नर्व्स जेके आहिनि उहे डैमेज थी चुकियूं आहिनि। उनजे करे उनजे लाइ उनखे डाइवर्जन खपे। डाइवर्जन जा 2-3 क़िस्म आहिनि। ये इलाज जा तरीक़ा मौजूद आहिनि बिल्कुलु तव्हां वटि या कंहिं वॾी अस्पताल में इलाज थी सघे थो? बिल्कुलु थी सघे। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। अञा वधीक हिन टॉपिक खे वधीक डिस्कस कंदासीं, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं। अॼु जीअं त असां मसानो उन जी बीमारियुनि जे बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमाननि खां को बि मसाने जी बीमारी बाबति को बि सुवाल पुछी सघो था। असांजा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि, पर महिरबानी करे जॾहिं फ़ोन करियो त पंहिंजी टीवी जो आवाज़ खे घटायो, तव्हांजो आवाज़ु असां आसानी सां पहुची सघे त जीअं तव्हांखे असां आसानी सां जवाबु ॾेई सघूं। डॉक्टर जलवाणी, जीअं त सिंध में या कराची में तव्हां माशाल्लाह हिकिड़ो लाड़काणो ॿियो सखर सॼी सिंध खे कवर करे अचो था, कराची में बि आहे त सिंध जे अंदरि आम मसाने जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? आम माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जा मरीज़ तव्हां वटि मसाने जी बीमारियूं खणी था अचनि? असां वटि जेका आहे जेकॾहिं असां एज वाइज़ डिस्ट्रीब्यूट कयूं त जेका आहे मसाने में पथरी जेका आहे असां वटि तमामु घणी आहे। अच्छा, नंबर 1 ते जेका आहे पथरी मसाने जी पथरी। मसलन ॿारनि में ख़ासि करे। अच्छा, ऐं ॿियो उन खां अलावा वॾनि में बि ओतिरी जेका मसाने जी पथरी थिए थी। ठीकु आहे। हिकु ॿियो जेका आहे उन खां अलावा मसाने जो कैंसर गुज़िरियल 20 सालनि खां इलाही वधी वियो आहे। ऐं टियों जेका वॾी उमिरि जे मरीज़नि में जेका प्रोस्टेट जेका थिए थो पियो। असांजी औरतुनि में जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त ओवर एक्टिव ब्लेडर जी बीमारी औरतुनि में ओवरऑल वधीक आहे बनिस्बत मर्दनि जे। सो ओवर एक्टिव ब्लेडर जी बीमारी मायुनि में इलाही सारी थिए थी पई। ऐं नंबर उन खां अलावा जेके असां बीमारी जेका इंटरस्टिशियल सिस्टाइटिस जंहिंखे असीं चऊं था पिया, उनजो बि इलाही तादाद जेका मरीज़नि में अचे थो पियो। ऐं टियों अंडर एक्टिव ब्लेडर बि अचे थो, जंहिंमें जीअं साईं ज़िक्र कयो नथी त न्यूरोजेनिक हिनखे धकु लॻो आहे, पर उन खां अलावा बि अंडर एक्टिव ब्लेडर जेके आहिनि पेशेंट्स अचनि था जिन खे अंडर एक्टिव आहिनि। हीअ ओवर एक्टिव ब्लेडर आहे, अंडर एक्टिव आहिनि। इनखे अञा वधाईंदासीं, पर को कलर पहिरीं उनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? जी, निसार अहमद हैदराबाद। वॾी महिरबानी। निसार अहमद, सवाल तव्हांजो। साईं राति जे वक़्तु जॾहिं इलाही पेशाब लॻंदो आहे सुम्हण जे दौरान, त उथी वरी जॾहिं वाशरूम वेंदा आहियूं त 2-3 कतरा ईंदा आहिनि ऐं पेशाब जहिड़ो रुकिजी वेंदो आहे। गैस जी प्रॉब्लम रहे थी, लेट में थोरो निकितल आहे। पर महसूसु थींदो आहे त पेशाब अञा आहे, ईअं महसूसु थींदो आहे तव्हांखे? हा, महसूसु थींदो आहे पेशाब आहे, रिलैक्स नथा थियूं। रिलैक्स नथा थियो। का तकलीफ़ आहे? कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? न, पहिरीं कॾहिं न ॾेखारियो आहे। अच्छा, ॿी का तकलीफ़ त कोन्हे? जी साईं। ॿी का तकलीफ़ त कोन्हे? न, कब्ज़ी कॾहिं हूंदी आहे कॾहिं न हूंदी आहे। ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾियण वॾी महिरबानी। उमिरि डॉक्टर साहब ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे। कहिड़ी बि उमिरि में थी सघे, मतिलबु जिन में सुम्हण जे टाइम ते वञूं त भई हाणे में ठीकु आहे, यूरिन करे पोइ या पेशाब करे पोइ वञी सुम्हां, 2-3 कतरा अचनि था, उहो ओड़ो ई रहिजी थो वञे। छा इनखे तव्हां छा इन में 2 क़िस्मनि जा जेके आहिनि असां सम्झी सघूं था। नंबर 1 इहा आहे त जेकॾहिं उमिरि अबो 45 इयर्स आहे त उन में प्रोस्टेट जो जेको आहे वधिजणु उहो हिकिड़ो एलिमेंट आहे। ऐं जेकॾहिं बिलो 40 इयर्स एज आहे त पोइ हुन में इन्फेक्शन जा चांसिस वधीक आहिनि। ऐं उन में पेशाब जो बार बार अचणु ऐं थोरो थोरो अचणु, पेशाब में जलन थियणु बार बार, इन जे लाइ बहितर इहो आहे त उनखे माण्हू इन्वेस्टिगेट करणु खपे, उन जी टेस्टूं कराइणु खपनि ऐं पाणीअ जो मक़दारु वधाइणु खपे। ऐं उन खां अलावा पंहिंजे अल्ट्रासाउंड उनजो तमामु ज़रूरी आहे त मसाने में पेशाब करण खां पहिरियां केतिरो हुयो ऐं पेशाब करण खां पोइ केतिरो रहिजी वियो। अच्छा, उहो ज़रूरी आहे। जेकॾहिं तमामु घणो मक़दारु रहिजे थो पियो त पोइ उनखे फर्दर इन्वेस्टिगेट करणु घुरिजे। त इहो छो पियो थिए? बिल्कुलु। ऐं जेकॾहिं नथो थिए ऐं पेशाब जो रुकजणु जेको आहे उनजो मक़दारु 100 ml खां वधीक आहे त पोइ उनखे अञा फर्दर इन्वेस्टिगेट करणु खपे, न त किडनी हे बि कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञी पंहिंजो इन्वेस्टिगेशन वञणु खपे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं अब्दुल सलाम थो ॻाल्हायां बरोन खां। वॾी महिरबानी अब्दुल सलाम। छा पुछंदो, सवाल तव्हांजो छा आहे? साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। गुर्दनि जे बारे में पुछणो आहे। मुंहिंजी वालदा साहब खे गुर्दनि में सूर घणो थींदो आहे, घर वारी खे। जी, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? न, पहिरीं ॾेखारियो आहे 2-3 दफ़ा, वरी थी वेंदो आहे, चवंदो आहे इनखे माना अल्ट्रासाउंड बि करायो आहे जंहिंमें नॉर्मल नज़र ईंदो आहे। न, वालदा साहब जी उमिरि घणी आहे? वालदा जी तक़रीबन 45 साल। अच्छा, ॿी का तकलीफ़ आहे उन सां गॾु या रुगो गुर्दनि में सूर थो रहेसि? न, बसि गुर्दनि जो सूर आहे। पुठी खां पोइ मुकूं हणंदा आहियूं त माना सूर घटि न आहे। डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछो? मां हिकिड़ो सवाल पुछंदुमि त छा अम्मा खे अदी भाॼाई खे तव्हां पुछंदव त उनजो सूर जेका कमकार जे दौर में वधे थो? हा, कमकार जे दौर में वधे थो, पर ईअं वेठे बि घणो वेठे बि घणो थिए थो या झुकी कमु कंदा हूंदा तॾहिं बि घणो थींदो हूंदो। हाणे असल में इहो सवाल फार्मूलो छा आहे इन लाइ? हींअर बि उन्हनि खे सूर आहे, वेठो आहियां इन लाइ। पेशाब में का जलन वग़ैरह त कान थी थिए उन्हनि खे? हा, भाॼाई तव्हांजी खे पेशाब में जलन आहे, बाक़ी अम्मा खे न। ठीकु आहे, वॾी महिरबानी। हो तव्हांखे जवाबु ॾींदा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कई। जी डॉक्टर साहब,
साईं सभ खां पहिरीं त इहा आहे त जेका आहे असांजे औरतूं जेके वीचारियूं कमकार कनि थियूं पियूं त उन्हनि जूं जेके गुर्दनि जे चौधारी जेके नर्व्स आहिनि उहे फटीक थी वञनि पियूं, जंहिंजे करे बि उन्हनि खे माण्हू महसूसु कंदा आहिनि त गुर्दनि जो सूरु आहे, पर उनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं रिडिकुलोपैथी जेका आहे माना नर्व्स पेन आहे इहो। त उहो उमूमन माण्हू महसूसु कंदा आहिनि त इहो बुकी जो सूरु आहे, पर बुकी जो सूरु हूंदो कोन्हे को, उहो असल में नर्व पेन आहे। उन करे अधे वारनि खे खपे त न्यूरोलॉजिस्ट सां जेका असां कॉन्टेक्ट करणु खपे उन्हनि खे, माना रॻुनि जे डॉक्टर सां जेका असां असाबनि जे डॉक्टर सां कॉन्टेक्ट करे ऐं MRI या जेका उनखे कराए ऐं उनखे वधीक तशख़ीस कजे, ऐं जॾहिं अल्ट्रासाउंड में नॉर्मल आहे त उहो नॉर्मल ई हूंदो, पर जेकॾहिं गुर्दनि जी तकलीफ़ आहे उहा बि ज़ाहिर थी पवंदी, पर उहा अल्ट्रासाउंड में अचे थी पए त वधीक जेकॾहिं अधे वारनि खे खपे त यूरिन DR ऐं यूरिन कल्चर कराए छॾनि, जंहिंमें ख़बर पवंदी त किथे इन्फेक्शन त कोन थो थिए पियो गुर्दनि में या गुर्दनि में, त उनजी बि उन में ख़बर पइजी वञे। डॉक्टर सबूर जॾहिं मां कंहिंखे महसूसु थो थिए त मूंखे हाणे पेशाब करिणो आहे, मां वञा फौरन रोके नथा, पर जॾहिं उहो बाथरूम में वञे थो ऐं उते वञी जॾहिं पेशाब करे त थोरो पेशाब अचे थो, त छा वाक़ई पेशाब थोरो हूंदो आहे या उनजो पेशाब जेको सो एतिरो निकिरंदो न आहे? न, पेशाब थोरो हूंदो आहे। कुझु डिज़ीज़ अहिड़ियूं आहिनि जिन में असां जीअं हाणे प्रोस्टेट जे करे जेकॾहिं पेशाब रुकिजे थो पियो त पोइ उन में कुझु रहिजी बि सघिजे थो पियो, पर जेकॾहिं ओवर एक्टिव ब्लैडर आहे त उन में नेचुरली हूंदो ई पेशाब थोरो आहे, पर उहो फील ईअं थींदो आहे त घणो लॻो आहे, ऐं जॾहिं माण्हू वॉशरूम में वेंदा आहिनि ऐं यूरिन कंदा आहिनि त पोइ उहो कुझु ड्रॉप्स हूंदा आहिनि या 30-40 ml जे अराउंड हूंदो आहे यूरिन। अच्छा छा छो ईअं छो आहे त माना जॾहिं आहे न त पोइ छो थो चए ज़रूरु छो महसूसु? बेसिकली ब्लैडर जेको आहे ओवर एक्टिव आहे, उनजी एक्टिविटी जेका आहे उहा वधी थी वञे, जंहिंजे करे उहे फीलिंग्स थियनि थियूं, एक्चुअली आहिनि फीलिंग्स। अच्छा फीलिंग्स जी, जंहिंजे करे हू महसूसु थो करे त मूंखे पेशाब लॻो आहे, पर जॾहिं वञे थो त उन अच्छा डॉक्टर साहब इहो आहे जलवानी साहब त वाक़ई जेको सो पेशाब बची वेंदो हुजे, रुकंदो हुजे, न पूरो जेको सो ॿाहिरि निकिरंदो हुजे, उनखे जेका असां बिल्कुलु थींदो आहे, बिल्कुलु थींदो, उनजो जेका आहे ऑर्गेनिक काज़ बि आहे। ऐं जीअं सभ खां पहिरीं प्रोस्टेट आहे, हाणे असां इनखे वरी एज जी कैटेगरी में डिवाइड कंदासीं। जेकॾहिं ॿार आहे त उन जीअं असांजी डॉक्टर साहिब अॻु में चयो त पोस्टीरियर वेल्व्स आहिनि, उहो उनजो प्रॉब्लम थी सघे थो, न्यूरोजेनिक ब्लीडर थी सघे थो पियो। जॾहिं वरी जेका असां यंग एज अचे थी पई त उन में स्ट्रक्चर यूरिथ्रा थींदो आहे, जंहिंमें जेका असां पेशाब जो जेका नाली आहे उहा सोढ़ी थी वेंदी आहे, त उनजे करे बि पेशेंट जेका असां पेशाब पूरो न करे सघंदो आहे। ऐं वॾी उमिरि जे वरी माण्हुनि में जेका आहे असां प्रोस्टेट जो मसइलो थिए थो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं सलीम थो ॻाल्हायां लाड़काणे खां। मुंहिंजे पुट खे थोरी पेशाब में तकलीफ़ हुई। हा साईं उनजो डॉक्टर साहब खां पुछा कहिड़ो हुयो? न छा पेशाब अचे नथो, छा तकलीफ़ आहे? पेशाब जेको आहे तकलीफ़ सां मतिलबु दूर थिए थो चवे थो। अच्छा घणी उमिरि घणी अथसि? साईं 18 साल। 18 साल। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? साईं डॉक्टरनि खे ॾेखारियो, उहे चवनि था त शादी करायो। शादी करो। पेशाब में रुकावट घणी अथसि? जी साईं पेशाब रुकी रुकी थो अचेसि? हा हा रुकी चुको, माना तकलीफ़। अच्छा जेका दवा बि तव्हांखे ॾिनो को इलाज करायो उन को फ़ाइदो थियो? दवा कोन कराई आहे साईं। दवाऊं ॾियनि ई कोन था? पोइ का तव्हां इन्वेस्टिगेशन कराई? शादी करायो। चलो ठीकु आहे, तव्हांजे जवाब तो वॾी महिरबानी। जेकॾहिं शादी हिन जो इलाज आहे त उहो बि डॉक्टर साहिब खां पुछो था। वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर साहब। साईं वॾी महिरबानी हुन पर मूंखे ॿुधायो त 18 साल थी विया आहिनि, चयो त मां ॿ टे दफ़ा ॾेखारियो, सूर थो थिए पेशाब में। ठीकु आहे, त छा का पथरी थी सघे थी या को ॿियो मर्ज़? इन में पथरी बि थी सघे थी पई, स्ट्रक्चर यूरिथ्रा बि थी सघे थो, जंहिंमें पेशाब नाली जेका असां सोढ़ी थी सघे थी थी वई हुजे। मां छाकाणि त लाड़काणे जो आहे, मां बि लाड़काणे जो आहियां, असांजे यूरोलॉजी डिपार्टमेंट में अधे खे खपे त अचे ऐं उते जेके असां जेके प्रॉपर इन्वेस्टिगेशन्स आहिनि असांजे हॉस्पिटल में सभु थी वञनि थियूं पियूं। अचे त साईं इन्वेस्टिगेशन बि करे वठंदासीं, जेकॾहिं हुनजो मसइलो पेशाब जो न आहे ऐं सिर्फ़ु शादी जो आहे त उहो बि ॿुधाए वठंदासीं, ऐं जेकॾहिं हुनखे शादी खां अलावा हुन ॿियो मसइलो आहे त उहो बि हुनखे डायग्नोस करे वठंदासीं। यूरिथ्रा जो छा इलाज जो छा तरीक़ो आहे? स्ट्रक्चर यूरिथ्रा हिकु नाली जो सोढ़ो थियणु जेको साईं ॿुधायो पियो, इहो पैदाइशी हूंदो आहे या बाद में थी सघे थो? न बाद में पैदाइशी न हूंदो आहे। अच्छा पैदाइशी इहो धक लॻण जे करे थी सघे थो पियो, ट्रामा थी सघूं, जेके ट्रामा चऊं था असां, इन्फेक्शन जे करे थी सघे थो पियो, ऐं उनखां गोनोकोकल इन्फेक्शन ख़ासि करे उन में थी सघे थो पियो। ऐं उनजे इलाज जा तरीक़ेकार यानी अॼुकल्ह त असां जेको आहे पहिरियों इनखे इन्वेस्टिगेट करे पोइ असां सिस्टोस्कोपी करे ऑप्टिकल जो थ्राटमी करे वठंदा आहियूं, जेकॾहिं लेकिन उनजी साइज़ स्ट्रक्चर जी उहा इम्पॉर्टेंट आहे, त उहा साइज़ केतिरी आहे, लेंथ केतिरी आहे उनजी स्ट्रक्चर जी, ऐं उहो इन्फेक्टेड आहे नॉन इन्फेक्टेड आहे, ऐं उनखे उन हिसाब सां ट्रीट करे पोइ जेको आहे उनजी प्रॉपर ट्रीटमेंट करे सघे थी पई। त मतिलबु ही अची इन्वेस्टिगेशन पहिरीं जी बिल्कुलु ट्रीटमेंट थी वेंदो, बिल्कुलु थी वेंदो। ऐं उनखे पहिरियां इन्वेस्टिगेट करणु खपे त आया स्ट्रक्चर आहे
या उन खां अलावा का बि पथरी त कान्हे जेका पोस्टीयूथरा में कॾहिं कॾहिं फासी पवंदी आहे, नंढी पथरी, ऐं उन में बि इहे सेम क़िस्म जा सिम्टम्स डेवलप थींदा आहिनि। अच्छा, सो उन जे सूर बि करे थी सघे थो? बिल्कुलु पेन थींदो आहे। ठीकु आहे, हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां ॻाल्हाए। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम सलाम। जी, केरु था ॻाल्हायो, किथां? दादा, मां शहदाद कोट खां थी ॻाल्हायां। नालो ॿुधाईंदो पंहिंजो? नालो बसि ईअं ई तव्हां। ठीकु आहे, महिरबानी हो। तव्हां कहिड़ो सवाल पुछंदो डॉक्टर साहब खां? वॾी महिरबानी तव्हांजी। मूंखे इहो पुछणो आहे दादा, मूंखे पेशाब में रुकावट आहे या थोरो थोरो थो अचे, ऐं प्रेशर, ॿार, वज़न बि आहे ॼण, ऐं पेशाब थोरो थो ॼण अचे। अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? हा, डॉक्टर खे ॾेखारियो अथव दादा। पोइ उन्हनि इलाजु ॾिनो, उन मां को फ़ाइदो थियो? उन्हनि इलाज ॾिनो, पर उन मां एतिरो ॼण मूंखे फ़ाइदो न थियो आहे। वरी पोइ मां बसि करे वियमि। अॼु उथतो हिते प्रोग्राम ॾिठमि तव्हांजो, हले पियो। ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾींदो। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो छा वज़न बि महसूस थिए थो? आहे, पर बार उहो ई ॻाल्हि आहे त पेशाब थोरो थो अचे। मां हिकिड़ी थोरी वज़ाहत सवाल जी बि करे वठां थो पियो। उहो इहो आहे त कंजेनाइटल स्ट्रक्चर माना पैदाइशी तौर ते बि थी सघे थो, परसेंटेज थोरो आहे पर थी सघे थो पियो। ठीकु आहे, थी सघे थो पियो। इन करे रिकॉर्ड खे करेक्ट करण जे लाइ ज़रूरी आहे। हा, बाक़ी जेका असांजी अधी खे हिकिड़ो त सभ खां पहिरीं अधी खां इहो पुछणो पवंदो त अधी खे कब्ज़ी आहे या कब्ज़ी कान्हे, एसोसिएटेड उनखे आहे या कान्हे। ऐं नंबर 2, अधी जी एज केतिरी आहे, आया यंग आहे या जेका आहे सा ओल्ड एज आहे। जेकॾहिं यंग आहे त मुमकिन आहे त उनखे इन्फेक्शन हुजे, ऐं जेकॾहिं ओल्ड एज आहे या जेका 45 साल खां वधीक आहे, मेनोपाज़ में हली वई आहे, त उन में जेका एट्रोफिक सिस्टाइटिस असां उनखे एट्रोफिक यूरिथ्राइटिस असां उनखे चवंदा आहियूं। उन में छाकाणि त जेका असां हार्मोन्स जो डिसबैलेंस थी था वञनि पिया, त उन्हनि जे करे मसाने जी नाली जेका असां सोढ़ी थी वेंदी आहे। त उनजो इन करे इन्वेस्टिगेट करिणो पवंदो, ऐं अकॉर्डिंगली जेका आहे सा उन जे हिसाब सां ई उनजी ट्रीटमेंट करणी पवंदी। जेकॾहिं उनखे एट्रोफिक यूरिथ्राइटिस आहे त उनजी अलॻि दवा आहे, जेकॾहिं इन्फेक्शन आहे त उनजी अलॻि सां दवा आहे, ऐं जेकॾहिं उनजो न्यूरोलॉजिकल कोई एलिमेंट आहे त उनजो वरी अलॻि सां जेका अधी खे खपे त सभ खां पहिरीं जेका आहे अल्ट्रासाउंड कराए, ऐं उन खां अलावा जीअं अॻु में सवाल आयो न यूरोडायनेमिक्स, त अधी खे यूरोडायनेमिक्स ज़रूरु कराइणु खपे। हा, बिल्कुलु यूरोडायनेमिक्स ज़रूरु कराइणु खपे, त उन में ख़बर पवंदी त आया प्रेशर में प्रॉब्लम आहे या मसाने में पाण में जेका असां प्रॉब्लम आहे, त पोइ उनखे बि जेका असां एट्रियोसिस्टोस्कोपी थियणु खपे। सिस्टोस्कोपी में असीं ॾिसंदासीं त जेका असां उनजी त यूरिथ्रा जी कैलिबर छा आहे, आया सोढ़ो त न थी वियो आहे, छाकाणि त असांजे ओवरऑल बुक्स में लिखियलु आहे त फीमेल में स्ट्रक्चर यूरिथ्रा तमामु अनकॉमन आहे। अच्छा, पर असां प्रैक्टिकली ॾिसूं था पिया त असांजे फीमेल्स में इलाही स्ट्रक्चर यूरिथ्रा आहे। उनजो सबबु मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका असां वटि जेको दायन जो तमामु घणो आहे, ऐं ॿारड़ी में जेका असांजो जेको व्यम थिए थो पियो, उहो एसेप्टिक मेयर्स में नथो थिए पियो, सेप्टिक थिए थो पियो। त उनखे बार बार इन्फेक्शन थी करे जेका आहे सा असांजी मायुनि वीचारनि खे स्ट्रक्चर यूरिथ्रा इलाही सारो आहे, उन करे बि जेका असां मसइलो थिए थो पियो। उनजे करे बि थी सघे थो, बिल्कुलु थी सघे। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो त सिर्फ़ु इन्फेक्शन ई इनजो सबबु आहे डॉक्टर सबूर, त इहो वधे छा ॿिया बि यूरिथ्रा जे में रुकावट जे लाइ ॿिया बि सबब? फीमेल्स में इन्फेक्शन, ऐं ॿियो वॾो सबबु इहो आहे असां वटि, असां जेको मोस्टली ॾिसूं था पिया पंहिंजी प्रैक्टिस में, उहो इहो आहे त खोड़नि माण्हुनि खे स्टोन हूंदो आहे ब्लैडर में, ऐं उहो रुकावट कंदो आहे, ऐं माण्हुनि खे ख़बर ई न हूंदी आहे त पेशाब में रुकावट छो थी थिए। सो इन जे करे बेस्ट इहो ई हूंदो आहे त हमेशह जॾहिं बि तकलीफ़ महसूसु थिए त माण्हू पाण खे इन्वेस्टिगेट कराए ऐं प्रॉपर पोइ मैनेजमेंट ॾांहुं वञे, उहो वधीक बहितर। जी। अच्छा डॉक्टर जलवाणी, इन्वेस्टिगेशन जेकॾहिं ओवर एक्टिव ब्लैडर आहे त छा इन्वेस्टिगेशन असां करायूं, कहिड़ियूं इन्वेस्टिगेशन थियनि जीअं उनजो इलाज थी सघे? सर, सभ खां पहिरीं उन में त जेकॾहिं ओवर एक्टिव ब्लैडर ते सिर्फ़ु असां ॻाल्हाईंदासीं त यूरोडायनेमिक्स करणी पवंदी। बस हिकिड़ी टेस्ट आहे यूरोडायनेमिक्स। अच्छा, छो त यूरोडायनेमिक्स असांखे ख़बर पवंदी त छाकाणि त मसानो जेका हिकिड़ी शइ असांजे नाज़रीन खे या सम्झणु खपे त मसानो जॾहिं 150 cc उन मसाने में पेशाब जो जमा थींदो आहे त पहिरियों सिग्नल ईंदो आहे त पेशाब लॻो आहे, उनखां पहिरियों न ईंदो, पहिरियों न ईंदो। ठीकु आहे। हा, ऐं जॾहिं वरी 150 खां पोइ वरी जेका असां 300 जी जेका कैपेसिटी आहे उनखे असां प्लेटू फेज़ चवंदा आहियूं, उन में जेका असां वरी मसानो ख़ामोश रहंदो आहे। अच्छा। हा, ऐं जॾहिं 300 खां वधंदो आहे त जेका आहे सा पोइ माण्हू जेका असां पेशाब करण लाइ उनखे अर्जेंसी फील थींदी आहे, पेशाब वरी माण्हू तकलीफ़ थींदी आहे, माण्हू पेशाब वरी करे लॻंदो आहे, पेशाब करे ईंदो। हाणे छाकाणि त जेके ओवर एक्टिव ब्लैडर जी जेका असां ख़ासि ॻाल्हि इहा आहे, ॾिसणो पवंदो त 150 cc ताईं त अची वियो, या अञा बि अॻु में ई जेका आहे सा असांजे मसानो जेका आहे सा ॿुधाईंदो त बाबा मूंखे पेशाब ॾाढो आयो आहे, माना ओवर पाण जेका असां बिहेव करे थो पियो त बाबा पेशाब तोखे घणो अची वियो, ब्रेन खे जेका सिग्नल मोकिले छॾे थो मुंहुं जेका असां हाणे
त उन तकलीफ़ में जॾहिं एतिरो पेशाब हूंदो न आहे हूंदो न आहे इन करे इहा इन्वेस्टिगेशन ज़रूरी आहे। इन खां अलावा ॿियो के इन्वेस्टिगेशन थी सभ खां पहिरीं प्राइमरी इन्वेस्टिगेशन जेका आहे हुनजी इहा आहे, बाक़ी सिस्ट्रास्कोपी ज़रूर थियणु खपे हुनजी। अच्छा हाणे ॾिसो त ओवर एक्टिव ब्लेडर खे वरी एक्सक्लूड बि करणो पवंदो, आया ओवर एक्टिव ब्लेडर आहे या इन्फेक्शन आहे, इन लाइ बि इन्वेस्टिगेशन इन लाइ बि छो त हिकिड़ो कॉलर पहिरीं हुनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? ज़ुल्फ़िकार पियो ॻाल्हायां साईं, शिकारपुर मां। वॾी महिरबानी, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो, छा पुछंदो? हा साईं, ज़ुल्फ़िकार पियो ॻाल्हायां शिकारपुर मां। साईं डॉक्टर साहब जिन खां पुछणो हुयो सर, जी जी मुंहिंजी टेस्ट कराई नेफ्रोलॉजिस्ट क्रिएटिनिन क्लियरेंस फ्रॉम यूरिन, ॿुधो साईं? जी जी हाणे उहा मुंहिंजी पहिरें दफ़े सां आई 48 साईं। हा वरी उन खां पोइ उन ॿीहर जॾहिं कराई उन डॉक्टर नेफ्रोलॉजिस्ट चयो त इहा सही कान्हे, वरी रिपीट कर। मूं 4 दफ़ा रिपीट कराई, उहा 53 आई आहे। ऐं मूंखे इहा नथी ख़बर पए त इहा जेका क्रिएटिनिन क्लियरेंस फ्रॉम यूरिन 24 आवर्स, हूअं जेका मुंहिंजी क्रिएटिनिन नॉर्मल क्रिएटिनिन आहे उहा 1.3 1.2 ईअं ई थी रहंदी आहे। तकलीफ़ छा आहे तव्हांखे? तकलीफ़ छा आहे मूंखे ॿुधायो, तकलीफ़ छा आहे तव्हांजे इन्वेस्टिगेशन कराई? तकलीफ़ इहा सर त मूंखे माना मां डायबिटिक आहियां साईं, मां डायबिटिक जी आहियां। जी चवंदो ॿुधाईंदा वञो। तक़रीबन 10 सालनि खां। ठीकु आहे। ऐं मुंहिंजी एंजियोप्लास्टी बि थियल आहे। ठीकु आहे साईं। ऐं मुंहिंजी एज 53 ईयर आहे। 53 ईयर एज। ठीकु आहे, तव्हांजो को सवाल आहे? हाणे मूंखे पेशाब घणा थिया, पोइ मां हुते वञी डॉक्टर खे ॾेखारियुमि, मुंहिंजी वेरियस रिपोर्ट कराई ऐं वेरियस रिपोर्ट खां पोइ हू जेको आहे साईं कंटिन्यूअसली मुंहिंजो इलाज हिकिड़ो मिनट ज़ुल्फ़िकार, डॉक्टर साहब तव्हांजो साईं हिकिड़ो अल्ट्रासाउंड तव्हां करायो जंहिंमें तव्हांजो पेशाब रहिजे त कोन थो? तव्हांजो पेशाब रहिजे त कोन थो पुठियां साईं? न साईं, पेशाब कोन थो रहे, मुंहिंजो मथां बिल्कुलु गाल ब्लडर सही आहे। गाल ब्लडर यूरिनरी ब्लडर साईं? ठीकु आहे ठीकु आहे ज़ुल्फ़िकार, तव्हां जवाबु ॾींदा, वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कई, तव्हांजी महिरबानी। जी जी जलबानी साईं, हाणे जेका असां साईं जो तमामु सादो जवाबु आहे, साईं डायबिटिक आहे, हाइपरटेंसिव बि हूंदो। साईं जेका आहे सा क्रॉनिक रेनल फेल्यूर में आहे, पर शुक्र करे त साईं जो जेका आहे सा क्रॉनिक रेनल फेल्यूर जो मतिलबु असांजी नॉर्मली जेको गुर्दो आहे उनजो जेका आहे सा फिल्ट्रेशन जेका आहे सा 90 to 120 मिल्स नॉर्मल आहे। माना 90 खां 120 ताईं जेकॾहिं क्रिएटिनिन क्लियरेंस हुजे हा त साईं जी नॉर्मल हुजे हा। उन खां बिलो जेका बि ईंदी उनखे असीं कंपनसेटेड क्रॉनिक रेनल फेल्यूर चऊं था। क्रॉनिक रेनल फेल्यूर आहे पर कंपनसेटेड आहे। हाणे साईं जो 52 रहे थो, माना साईं जेका असां क्रॉनिक रेनल फेल्यूर में त आहे, छाकाणि त 90 खां घटि अची वियो आहे, पर कंपनसेटेड आहे। साईं खे जेका असां ॿी कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। साईं खे खपे त पंहिंजो डायबिटीज़ खे जेका असां कंट्रोल करे, ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे, छाकाणि त 53 इयर्स एज अथसि। मां इन करे साईं खां सवाल कयो त तव्हांजो ब्लड पेशाब पुठियां रहिजे त कोन थो? हिकिड़ो त डायबिटीज़ जे करे बि पेशाब पुठियां रहिजी सघे, छाकाणि त नर्व्स जेके आहिनि से कमज़ोर करे सघे थी डायबिटीज़। नंबर 2 जेका असां प्रोस्टेट जो बि प्रॉब्लम साईं खे थी सघे थो। इन करे साईं खे खपे त पंहिंजो एहतियात वधीक करे इन्हनि शयुनि जो, प्रोस्टेट जे मामले में थोरो वधीक एहतियात करे, ऐं शुगर खे कंट्रोल करे, ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे, ऐं शुक्र करे त हिन ताईं अलाह जो शुक्र आहे फर्स्ट क्लास आहे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम सर, अज़ूर बख्श ख़्याल तो ॻाल्हायां शहरपुर मेरठ सां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर 2008 खां वठी तकरीबन किडनी में तकलीफ़ आहे। हींअर महीनो ब्लड पियो अचे। पेशाब में ब्लड थो अचे? न पेट। हेलो हेलो सर, मां जो पेटा ब्लड पियो अचे, महीनो खन थी वियो आहे। हा मेडिसिन हलंदी आहे, वठंदो आहियां। न तकलीफ़ छा आहे तव्हांखे? पेशाब में तकलीफ़ आहे, गुर्दनि में तकलीफ़ आहे? सर उन्हनि जो चवण मुताबिक़, डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ त गुर्दनि में जेको आहे ॻोड़ी थी वई। डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछो। साईं गुर्दनि में ॻोड़ियूं आहिनि, ब्लड प्रेशर तव्हांजो रहे थो? हा सर, हाई हूंदो आहे। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॿी ॻाल्हि कई त तव्हांखे पेटां रत थो अचे पियो, पेशाब मां रत नथो अचे, ईअं न साईं? न सर न। हा, त हाणे इहो जेको पेट वारो रत आहे उहो गुर्दनि जे करे न आहे। अच्छा सर। हा, ॿी का तकलीफ़ त कोन्हे इन खां सवाइ तव्हांखे? सर सूर पवंदो आहे तकरीबन ॾाढो। अच्छा, तव्हांजे भला ख़ानदान में इहे चेक करायो त कॾहिं त उन्हनि जे जेके असां भाइरनि में, भेनरुनि में, या वालदा में, या तव्हांजे वालिद साहब में? थी सघे बाबा वफ़ात करियो आहे, थी सघे उनखे हुयो आहे।
ठीकु साईं। ठीकु आहे, तव्हांजे जवाब जो वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांजी वॾी महिरबानी। जी जलवाणी साहब छा पर हाणे हीअ आहे त जेका असां जेको अदे जी ॻाल्हि मां जेको महसूसु हा, थिए थो ॿ शयूं अलॻि अलॻि, अलॻि उनखे जेका आहे माना हिकिड़ियूं पाणीअ जूं लोथड़ियूं थींदियूं आहिनि जंहिंखे पॉलीसिस्टिक किडनी डिज़ीज़ चइजे थो पियो, ऐं उहा फैमिलीज़ में रन कंदी आहे। ठीकु आहे, उहा त आहे, उहा हुनजो हिनखे इलाज घणो वठे पियो, अदो वठे थो, SIOT खां वठी थो पियो, दुरुस्त थो करे पियो। ठीकु आहे। बाक़ी जेको पेटा खून थो अचे पियो उहो उनजो बुकी सां कोई वास्तो उनजो कोन्हे अलॻि को। आहे मसइलो। थी सघे थो अदे खे ॿी का तकलीफ़ हुजे, उन करे बहितर आहे त कंहिं जनरल सर्जन खे या फिज़िशियन खे जेका असां कॉन्टेक्ट करे त जीअं ख़बर पए त छो था पेट माना कंहिं ॿियो डॉक्टर ॾेखारे ज़रूरु पंहिंजी ज़रूरु इन्वेस्टिगेशन ॾेखारणु कराए। खपे, बिल्कुलु गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे या जनरल सर्जन खे ज़रूरु ॾेखारे थो। अच्छा डॉक्टर सबूर, असांजी इन्वेस्टिगेशन ते ॻाल्हि पई हले त डॉक्टर साहब जी हिकिड़ी ख़ासि मख़सूस इन्वेस्टिगेशन, पर जेकॾहिं असां ओवर एक्टिव ब्लडर जी ॻाल्हि करियूं त काफ़ी उन में मल्टीपल डिज़ीज़ या हिकिड़ो सिंड्रोम आहे, त कॉमन कहिड़ियूं 4-5 इन्वेस्टिगेशन हिकिड़ो आम प्राइमरी तौर ते कराइजनि जेसि ताईं कंहिं वॾे डॉक्टर ताईं पहुचे? जी डॉक्टर साहब, हीअं आहे त असां शुरू कंदासीं यूरिन DR खां, ठीकु आहे, ब्लड CP खां, सही आहे। ऐं उन में इहो ॾिसणो आहे त वाइट सेल काउंट वधियल आहे, इन्फेक्शन जो रेट केतिरो आहे, उन खां अलावा यूरिन में पस सेल आहिनि न आहिनि, ऐं उन खां पोइ अल्ट्रासाउंड थिए थो पियो। अल्ट्रासाउंड में ॾिसणो इहो आहे त किडनी में कोई स्टोन त कान्हे, मसाने में कोई स्टोन त कान्हे, या मसाने खां पोइ जेका नाली थिए थी पई जंहिंखे असां यूरिटर चऊं था उन में का पथरी त कान्हे का, ऐं उन खां पोइ अल्ट्रासाउंड खां पोइ जेकॾहिं उन में का पथरी आहे त पोइ फर्दर असां उनखे इन्वेस्टिगेट कंदासीं त एक्सरे करायूंदासीं, IVP एक्सरे चइबो आहे, या असां CT कयूं बि अॼुकल्ह कयूं था पिया, CT पायलोग्राम जंहिंखे चऊं था, जंहिंजी क्रिएटिनिन कंप्रोमाइज़ड आहे 1.5 खां मथे आहे, त उन लाइ असां वरी सजेस्ट कंदा आहियूं त CT पायलोग्राम कराइजे, जंहिंमें त जीअं बिल्कुलु हिकिड़ो एक्सक्लूड थी वञे। जी एक्सक्लूड थी वञे, ऐं उनखे वधीक फर्दर असां किडनी खे डैमेज न कयूं, डैमेज न करे, हुनजो इलाज प्रॉपर शुरू प्रॉपर थिए। हिकिड़ो कॉलर असां सां कॾहिं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। साईं केरु? नवीन ॻाल्हायां पियो जेकबाबाद खां। नालो ॿुधायो ॿीहर। सर नवीद अहमद ॻाल्हायां पियो जेकबाबाद खां। वॾी महिरबानी, छा पुछंदव? जेकबाबाद खां फ़ोन कई तव्हां। सर पुछंदासीं इहो ई सर, पहिरियों डॉक्टर अब्दुल मालिक खे जेको लाड़काणे मूं ॾेखारियो हुयो, ऐं जेको आहे त मूंखे तकलीफ़ हुई हुनमें पेशाब में, ऐं जेको आहे तो टर्सी का मूंखे टैबलेट लिखी ॾिनई, 2 महीना थी विया आहिनि। त छा पेशाब में तकलीफ़ आहे? पेशाब अचे नथो, हुन में साड़ो आहे, जेको आहे टेस्टिस में पेन बि पए पियो, चाहे डॉक्टर साहब खे यादि बि हुजे, अल्ट्रासाउंड करायो उहो ओके हुयो, हेलो उनमें बि जेको आहे त हेलो नवेद, तव्हांखे तकलीफ़ छा आहे? बसि इहा ॿुधायो। सर तकलीफ़ इहा त मूंखे पेन पए पियो, 2 महीना थी विया आहिनि, डॉक्टर साहब खे मूं ॾेखारियो आहे, अच्छा जेको आहे त उहो अञा ताईं जेको आहे क्लियर न थियो आहे, अञा ताईं मुंहिंजो जेको आहे कोरस हले पियो, टर्सी का टैबलेट आहे, ऐं अकाबेल ऐं एवियन कैप्सूल जेको आहे उहो ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी, वॾी महिरबानी, तव्हांखे जवाब ॾियो, वॾी महिरबानी तव्हांजी। जी डॉक्टर जलवाणी साईं, जेको अदो ॿुधाए थो पियो त उनखे जेके असां घणो करे टेस्टिकल्स में सूर आहे, जंहिंखे असीं आर्केल्जिया चऊं था पिया, उनजा जेके आहिनि सिम्पटम्स डिफरेंट थियनि था पिया, त कुझु जेका आहे असां उन हिकिड़ी ब्रॉड टर्म आहे आर्केल्जिया, उनजो ट्रीटमेंट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पेन किलर ऐं जेका आहे सा उन एवियन जेका विटामिन ई जंहिंखे असीं एंटी ऑक्सीडेंट जे तौर ते ठीक थी सघे थो। ठीक थी सघे थो, पर टाइम ख़त्म थियो। मुंहिंजो हिकिड़ो सवाल, छा जेकॾहिं ओवर एक्टिव ब्लडर आहे त दिमाग़ जी का टेस्ट कराए सघिजे थी या न? दिमाग़ जी का बि टेस्ट न कराए, माना न्यूरॉन सां कोई उनजो मथे सां कोई वास्तो कोन्हे को, बाक़ी जेका असां ब्लडर जी ज़रूरु टेस्ट करायूं। सबूर साहब टाइम ख़त्म, मैसेज छा हूंदो तव्हांजो? पोइ वरी मां जलवाणी साहब। असांजो मैसेज इहो आहे त जेकॾहिं कंहिं बि असांजे भाउ खे या भेण खे या धीअ खे का तकलीफ़ महसूसु थिए थी, ओवर एक्टिव जे हवाले सां अर्जेंसी थिए थी पई, पेशाब जो बार बार अचणु थिए थो पियो, या पेशाब में रुकावट थिए थी पई, त उनजी प्रॉपर इन्वेस्टिगेशन कराए ऐं सुठे किडनी जे स्पेशलिस्ट खे ॾेखारे। वॾी महिरबानी। जी जलवाणी साहब। सर मां जेके असां सभु इहो ई चवंदुमि त असांजा, मां सबूर साहब जी ॻाल्हियुनि खे शायदि अॻिते ई वधायां त सिंध में जेका आहे सा यूरोलॉजी जा बीमारियूं तमामु घणियूं आहिनि। मोर देन 60% जेके असांजा पेशेंट्स आहिनि, सर्जिकल पेशेंट जंहिंखे असीं चऊं था पिया, उहे यूरोलॉजी रिलेटेड आहिनि। उन करे मां पथरियूं तमामु घणियूं आहिनि जंहिंखे असां स्टोन बेल्ट में सिंध में जेके इलाज आहे मौजूद, फौरन इलाज कराए, फौरन इलाज कराए, इन्वेस्टिगेट कराए। वॾी महिरबानी मलिक हुसैन जलवाणी, तव्हांजी वॾी महिरबानी सबूर तव्हांजी। ऐं नाज़रीन, असांजा मौजूद महिमान असां सां गॾु आहे, जेके असांखे अॼु ओवर एक्टिव ब्लडर या यूरिन जी बीमारी बाबति जेको सो ॼाणनि प्रोग्राम जे लाइ स्पेशल तावन जेको हो गैस फार्मा जो हो, इन्वेस्टिगेशन करियूं, प्रॉपर इलाज करायूं ऐं तरीक़े सां पंहिंजे डॉक्टर साहब जे चवण ते हलूं त असां बहितर सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम गुर्दो ऐं मसानो क्लिनिक जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।